हिकु चकर बादशाह जी राणी पंहिंजे माइटनि में घुमण जे लाइ वई ऐं संदसि गॾु पुटु बि हो। त माइटनि खां घुमियो आई पे त हुन सां गॾु पुटु बि हो, घोड़े सवारी ते आई पे। त जॾहिं हुनजो गुज़र हिकिड़े वॾे जंगल खां थियो त हुन जंग वटां गुज़रिया, घोड़े सवारी ते हुआ अचनि पिया, नंढिड़ो पुटु बि गॾु हुजे राणी सां। त अॻियां हुनखे 4 माण्हू फिरी आया, राणी जो रस्तो रोकी ऐं राणी खे चवण लॻा त तूं घोड़े सवारी तां लह। त राणी पुछण लॻी तव्हां केरु आहियो ऐं छा लाइ मुंहिंजो रस्तो रोकियो आहे? त हू चवण लॻा त असीं तोखे मारण जे लाइ आया आहियूं। त राणी चवण लॻी तव्हांजो दिमाग़ु सही आहे, तव्हां मूंखे मारियो था, ऐं बादशाह जी ज़ाल आहियां ऐं तव्हां मूंखे मारियो था। उहे 4 ई माण्हू चवण लॻा त असांखे तोखे मारण जे लाइ पैसा मिलिया आहिनि, असीं तोखे मारींदासीं। त राणी चवण लॻी अव्हांखे कंहिं पैसा ॾिना आहिनि ऐं मूंखे केरु मारणु थो चाहे? उन 4 हमरनि वज़ीर खे सॾु कयो। वज़ीर को लिकियलु हो। त वज़ीर जॾहिं साम्हूं आयो त राणी हैरान थी वई ऐं चवण लॻी तूं असांजो वज़ीर ऐं मूंखे मारणु थो चाहीं? वज़ीर चवण लॻो हा बिल्कुलु, आऊं तोखे ई मारींदसि, तुंहिंजे पुट खे ई मारींदसि ऐं बादशाह खे बि मारींदसि। त राणी चवण लॻी त छा लाइ असांखे मारींदे? वज़ीर चवण लॻो मूंखे अव्हांजो शाही तख़्त खपे थो ऐं आऊं बादशाही करणु चाहियां थो ऐं अव्हांखे मारे ऐं बादशाही कंदुसि। त हिननि घोड़े सवारी हकलिंदड़ खे मारे छॾियो ऐं राणी खे ऐं राणी जे पुट खे हिननि घोड़े सवारी सुधो हिकु नदी में उछलाए छॾियो। जेके हिन सां गॾु 4 माण्हू हुआ उन्हनि खे पैसा ॾेई रवानो कयो। त उते हिकु धनार बकरियूं चारींदड़ हो झंग में, सो इहो सॼो नज़ारो वज़ीर ऐं राणी खे मारण वारो ॾिसी वरितो। वज़ीर खे इहा ख़बर कोन्हे त धनार को हिन खे ॾिसी वरितो आहे। वज़ीर डोड़ंदो वञी बादशाह खे चवण लॻो त बादशाह सलामत पाण सां ज़ुल्म थी वियो। त बादशाह चवण लॻो वज़ीर खे छा थियो, ख़ैर त आहे, छा लाइ पियो ॻाल्हाई तकिड़े ऐं रणू पियो करी, ख़ैर आहे तोसां? त वज़ीर चवण लॻो त राणी ऐं तव्हांजो पुटु जो एक्सीडेंट थी वियो ऐं हू हिन दुनिया में न आहिनि रहिया। त बादशाह चवण लॻो वज़ीर खे तुंहिंजो दिमाग़ु सही आहे, तूं चवीं छा पियो? चईं जी बिल्कुलु एक्सीडेंट थी वियो ऐं हू मरी विया आहिनि। त बादशाह चवण लॻो इहो कीअं? त वज़ीर चवण लॻो त आया पे जंग मञा त हिननि खे हिकिड़ो शींहुं फिरी आयो त घोड़े सवारी हकिलंदड़ त गाॾी तमामु तेज़ दौड़ाई शींहं खे बचण जे लाइ। त गाॾी अॻियां रस्ते खां घोड़े सवारी हिननि जी लही वई ऐं वञी नदी में किरिया। असां जाम कोशिशि कई, असांखे हथ न आया ऐं मरी विया। पाणी तमामु जाम हो नदी में। त बादशाह रणू करणु लॻो ऐं चवणु लॻो त मुंहिंजो सॼो ख़ानदान ख़तमु थी वियो, मुंहिंजो पुटु ई मरी वियो, मुंहिंजी ज़ाल राणी उहा ई मरी वई। बादशाह वीचारो तमामु मायूस थी वियो। हिकिड़ो 2 ॾींहं गुज़रिया त हू धनार जेको नज़ारो जंहिं ॾिठो वज़ीर मारियो राणी खे, त उहो धनार आयो हुन बादशाह वटि। पुछा करणु लॻो नौकरनि खां, बादशाह जे नौकरनि खां पुछा करणु लॻो त बादशाह सलामत आहे? नौकरनि चयो त बादशाह वेठो आहे। त धनार चयो मुंहिंजो बादशाह सां कमु आहे, मूंखे बादशाह सां मिलायो। उहे नौकर विया बादशाह वटि ऐं बादशाह खे चवण लॻा को धनार तव्हां सां मिलणु चाहे थो। बादशाह अॻे वीचारो सदमे में। तो बादशाह आयो ऐं धनार खे चवणु लॻो जी ॿुधा अर्ज़ु कर। धनार चवणु लॻो त बादशाह सलामत, जे हिकु ॻाल्हि चवां नाराज़ न थींदो? त बादशाह चवणु लॻो ऐं नाराज़ कोन थींदो, तव्हां ॿुधायो। धनार चयो तव्हांजी राणी ऐं तव्हांजे पुट खे वज़ीर मारियो आहे ऐं इहो नज़ारो मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे जंग में नदी वटि। बादशाह चयो धनार खे होश में त आहीं, छा पियो चवीं? वज़ीर ईअं नथो करे सघे। बादशाह वज़ीर खे घुरायो ऐं वज़ीर खे चवणु लॻो ही धनार जेका हक़ीक़त ॿुधाए पियो इहा सची आहे छा? त वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, काफ़ी टाइम खां आऊं तव्हां वटि रहां पियो, तव्हांजो नमक खाधो आहे ऐं तव्हां सां ईअं करे सघां थो? राणी साहिबा खे आऊं छा लाइ मारींदसि ऐं तव्हांखे मूं ते एतबार करणु खपे। त बादशाह बि चयो वज़ीर मूंसां ईअं नथो करे सघे। सिपाहियुनि खे हुकुम कईं त हिन धनार खे क़ैद करियो। धनार वीचारो माॻे फासी वियो। तो सिपाहियुनि हुन धनार खे वठी वञी क़ैद करणु लॻा। त धनार वीचारो रणू करणु लॻो त मूंखे बेगुनाह सज़ा पई मिले। क़ैद कयो धनार खे। हिकिड़े ॾींहं खां पोइ वज़ीर धनार सां मिलणु क़ैद में आयो। धनार खे चवणु लॻो
जे तोखे उन ॾींहुं आऊं ॾिसां वा जंग में तो ई असांखे ॾिठो राणी खे मारींदे, तोखे बि उते मारे छॾियां हा जेका ग़लती तो हिते अची कई आहे। पर बादशाह तो उते एतबार न कयो, बादशाह जो वरी बि मूं ते एतबार हो। हाणे सोलो हुए त पंहिंजूं ॿकरियूं पियो चारीं हा, हाणे हिते पियो उमिरि क़ैद जी सज़ा लोड़। उन क़ैद जो चौकीदार वज़ीर जूं ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं। वज़ीर त वापसी मोटी वियो हलियो ऐं चौकीदार आयो धनार वटि ऐं धनार खे चवणु लॻो त तोसां वाक़ई ज़ुल्म थियो आहे। वज़ीर जूं ॻाल्हियूं मूं ॿुधियूं आहिनि। चौकीदार चवणु लॻो त जे बादशाह खे आउं चवंदो तॾहिं बि बादशाह मूं ते एतबार कोन कंदो। ऐं बादशाह सलामत हींअर आहे बि सदमे में, राणी ऐं पुट जे सदमे में आहे। त चौकीदार चवणु लॻो धनार खे त आउं तोखे आज़ादु करे सघां थो हितां, तूं लिकी लिकी भाॼी वञ। त चौकीदार वीचारे उन धनार खे आज़ादु कयो। धनार जेको आहे सो उतां निकितो। हाणे काफ़ी ॾींहं थी विया धनार वीचारो लिकंदो वते बादशाह खां, बादशाह जी सिपाहियुनि खां, त किथे वरी मूंखे क़ैद न कराए छॾे। धनार दर जंग में लिकंदो वते त दर कंहिंजे ॻोठ में, कंहिंजे घर में अची धनार बेज़ार थियो त रोज़ रोज़ जे लिकण खां त बहितर त आऊं ही बादशाह जे इलाइक़े खे छॾणु खपे। धनार वीचारो उहो इलाइक़ो बादशाह जो छॾे ऐं ॿिए इलाइक़े ॾांहुं वञणु लॻो त अॻियां उन इलाइक़े जो जंगल जेको आहे सो उनमें अची दाख़िल थियो। त शाम जो टाइम हुजे, जंगल बि तमामु घाटो हुजे ऐं उहो धनार वञणु लॻो रस्तो वठी त धनार खे अॻियां शींहुं फिरी आयो। हाणे शींहुं फिरी आयो, धनार वीचारो हाणे करे बि छा। धनार भॼणु लॻो, शींहुं उनजे पोयां भॼणु लॻो, धनार जो रिहूं हुजनि त शींहुं घोड़ाड़े मूंखे खाई वियो। त उते हिकिड़ो शिकारी जो घर हो। शिकारी इहे रड़ूं ॿुधियूं त अलाए केरु आहे रड़ूं पियो करे, को ज़नावर वग़ैरह फिरी आयो आहे। शिकारी आयो त ॾिसे त हमराह भॼंदो अचे ऐं पोयां शींहुं लॻो वञे। त शिकारी पंहिंजे तीर कमान सां शींहं ते वार कया, शींहुं भॼी वियो, धनार जी हयाती बची वई। धनार अची शिकारी वटि पुॻो त शिकारी चवणु लॻो त केरु मूं साईं किथां पियो अची। धनार चवणु लॻो यार इहे ॻाल्हियूं न पुछ, इहो किसो तमामु वॾो आहे। त शिकारी चवणु लॻो धनार खे त किसो वॾो आहे त ख़ैरु आहे, तूं हल मुंहिंजे घर, अॼोकी राति मूं वटि रह। तूं जे अॻियां वेंदे त वरी बि राति पहुची वेंदी जाम, जंगल तमामु घाटो आहे, वरी को ज़नावर खाई वेंदई। अॼोकी राति हली मुंहिंजे घर रह ऐं पोइ सुबुह जो वरी हलियो वञी जितां वञणु चाहीं। शिकारी धनार खे वठी ऐं पंहिंजे घर आयो। धनार जीअं शिकार जे घर में ढरियो त ॾिसे त उते उन बादशाह जी राणी ऐं पुटु सुता पिया हुजनि। त धनार हैरान थी वियो ऐं शिकारी खे चवणु लॻो हीअ राणी ऐं राणी जो पुटु हिते तो वटि। त शिकारी चवणु लॻो धनार खे त तूं हिननि खे सुञाणी थो छा? त धनार चवणु लॻो जी बिल्कुलु आउं सुञाणां थो, ऐं हिननि जे करे त मुसीबत में आहियां। त सॼी हक़ीक़त करे ॿुधाई धनार शिकारी खे। शिकारी चवणु लॻो त अच्छा इहा ॻाल्हि आहे, कि जी बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे। धनार चवणु लॻो शिकारी खे त हीअ राणी ऐं राणी जो पुटु तोखे किथे अथाया? त शिकारी चवणु लॻो त हिकु ॾींहुं आऊं मच्छूं झलण जे लाइ शिकार करण जे लाइ आऊं नदी में वियो त ही लुड़ंदे लुड़ंदे पिए आया त मूं हिननि खे कढियो ॿाहिरि। त छोकिरो अञा बि सही सलामत आहे, पर राणी खे अञा ताईं बि होश न आयो आहे। हकीम वठी ईंदो आहे, इलाज राणी जो हले पियो, पर राणी खे अञा बि होश न आयो आहे, बाक़ी छोकिरो सही सलामत आहे। त धनार चवणु लॻो त ख़ुदा करे मन राणी सही थी वञे ऐं त हिन राणी खे वठी ऐं बादशाह वटि हलूं ऐं वज़ीर जी असलियत ॿुधायूं ऐं राणी खे जल्दी होश अची वञे त बहितर, न त चालाक वज़ीर बादशाह खे बि माराए छॾींदो। त कुझु ॾींहं गुज़रिया, हकीम इलाज कंदो रहियो राणी जो। त हिकु ॾींहुं राणी खे होश अची वियो। राणी खे होश अची वियो त राणी पुछणु लॻी त आऊं किथे आहियां, किथे आहियां? त हिते धनार सॼी हक़ीक़त ॿुधाई ऐं शिकारी बि सॼी हक़ीक़त ॿुधाई राणी खे। त राणी चवणु लॻी त मूंखे वठी हलो बादशाह वटि, देरि न करियो, जे अगरि देरि थी वई तूं चालाक वज़ीर जी मूंखे माराइण जी कोशिशि कई त ईअं बादशाह खे बि मारे छॾींदो। धनार ऐं शिकारी ऐं राणी टई अची उन बादशाह जी महलात में पुॻा। त बादशाह ॾिसे राणी ऐं जे पुट खे सही सलामत ॾिसंदे हैरान थियो ऐं ख़ुशि बि थियणु लॻो ऐं चवणु लॻो राणी खे त तूं हेतिरा ॾींहं किथे में ऐं तूं चङी भली ऐं हयाती आहीं, त वज़ीर बि वेठल हुजे। त वज़ीर हैरान थी वियो राणी खे ॾिसी त हीअ मुसीबत किथां अची वई, मूं त हिनखे माराए छॾियो। त वज़ीर सोचणु लॻो त हाणे हितां भॼणु खपे, न त
अॼु आउं मारिजी वेंदसि। त राणी उन महिल बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त ही मसइलो मूंसां थियो। त उते वज़ीर भॼणु लॻो त बादशाह चयो सिपाहियुनि खे त हिन धोखेबाज़ खे ऐं नमक हराम खे झलियो। त सिपाहियुनि उन वज़ीर खे झले वरितो ऐं चवणु लॻो सिपाहियुनि खे त हिन खे फांसी ते चाढ़ियो वञे। बादशाह धनार खां माफ़ी घुरी, माज़रत कई ऐं चवणु लॻो त मूंखे माफ़ करे छॾ। ऐं शिकारी जा थोरा मञिया, धनार जा बि थोरा मञिया ऐं उन्हनि खे काफ़ी सारो इनाम बि ॾिनो, धनार खे बि ॾिनी, शिकारी खे बि ॾिनी। ऐं बादशाह वज़ीर खे फांसी ते चाढ़ाए छॾियो। ख़ुशी सां पंहिंजो शाही तख़्त बादशाह संभालणु लॻो, पंहिंजे सुठे नमूने सां ज़िंदगी गुज़ारणु लॻा। उमेद आहे त तव्हांखे कहाणी तमामु बहितरीनु ऐं पसंदि आई हूंदी। वरी ॿी कहाणी सां गॾु हाज़िर थींदासीं। त नवां आहियो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। वरी ॿी वीडियो सां गॾु हाज़िर थींदासीं।